मुख़्तलिफ़ कोस्तानी ॻोठनि समेत हालेजी ढंढ ऐं दरगाह दरसोरियो मां बरसाती पाणी नेकाल कंदड़ सिम नाले जे गुज़रगाहनि ते ज़मींदारी बंदि हणी पाणी जी वहिकरनि खे रोकण सबबि बरसाती ऐं जंगशाही नंहं जो पाणी हालेजी ढंढ भरिसां क़ाइम तारीख़ी क़ब्रिस्तान दरगाह दरसोरियो में दाख़िल थी वियो आहे। बरसाती पाणी सबबि क़ब्रिस्तान में मौजूद समा दौर सां मुशाहिबत रखंदड़ तारीख़ी क़बरुनि समेत मक़ामी माण्हुनि जे क़बरुनि खे हानियूं रसी रहियो आहे, जॾहिं त केतिरियूं ई क़बरूं ढही वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणो हो त एवाई कंपनी पाणी जे वहिकरनि खे रोके क़ब्रिस्तान खे ॿोड़े रही आहे। हिकिड़ी इहा बंदि हुआ, हिकिड़ी इन खां ॿी बंदि हुआ, उन जे वजह सां ही पाणी सभु क़ब्रिस्तान में दरगाह में ऐं ॻोठनि में पाणी दाख़िल थी आहे। जुंगशाही नए जो इहो अॻे वेंदो सिधो इन छंडण जा नक अॻियां बंदि कया विया आहिनि त पाणी वरी वापसि दरगाह ॾांहुं नेकाल जी जबरी बंदिश बैदि तारीख़ी क़ब्रिस्तान समेत क़दीम ॻोठ पिणु सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि। रवासीन वस वारनि खे अपील कई आहे त फौरी तौर ते सिम नाले खे ॾिनल गैर क़ानूनी बंदि हटाए पाणी जा फितरी वहकरा बहाल कया वञनि। शिराज गुल मेमण, कोशिश डिजिटल।